का बि शइ मुश्किल कोन्हे। उहो सब्जेक्ट इंतिहाई सवलो ऐं सौखो थी पवे थो। उर्दू जो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर आहे फ़हीम शनाज़ काज़मी, उन जी गज़ल जूं सिटूं आहिनि त ये कायनात मेरी उंगलियों पे नाचती है, मुझे सितारों के ज़ेरे असर नहीं रहना। ऐं जेके माण्हू महिनत कंदा आहिनि उहे शयुनि खे जल्दी हासिल करे वठंदा आहिनि। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त आउं सिंधीअ में तव्हां सां उहे ई शयूं वंडिया जेके तव्हांजे निसाब जो हिसो आहिनि, जेके तव्हांखे अचणियूं आहिनि। जो उस्ताद ॾुखियुनि शयुनि खे सवलो करे पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधाईंदो आहे। ऐं जेकर अव्हां खां क्लास मां हिकिड़ो सुवालु पुछां त रोशनीअ जा घणा रंग आहिनि? 7। पर जेकर नाला पुछां त उहे 7 रंग कहिड़ा कहिड़ा आहिनि? ऐं सम्झां थो त मुमकिन आहे तव्हांखे थोरी घणी मुश्किलात थिए, दुश्वारी थिए। 7 रंग एॾा के घणा रंग कोन्हनि, 7 रंग थोरा आहिनि। ऐं उस्ताद उनखे हाणे आसान कीअं थो करे, ऐं हिकिड़ो लफ़्ज़ लिखां थो हिते, मूं लफ़्ज़ लिखियो आहे गुत पसानो। हाणे असां जे लाइ 7 रंग ॾाढा सवला थी पिया। ॻे सां ॻाढ़ो, ते सां तुरंजी, पे सां पीलो, सीन सां साओ, अलफ़ सां अछो, नून सां नीरो ऐं वाह सां वांगणाई। हाणे ही रोशनीअ जा 7 रंग आहिनि। ईअं ई कॾहिं कॾहिं असांखे उस्ताद ॿुधाईंदा आहिनि त बाबा हाणे जनवरी फेबरवरी केतिरनि ॾींहंनि जो महीनो आहे, त असीं ॾोॾनि ते ॻणींदा आहियूं त जेको ॾोॾे ते आयो जनवरी माना 31 आहे, हेठि जेकर आयो त उहो 30 आहे, पर फेबरवरी त अंडरस्टूड आहे त उहो 28 आहे, ऐं 4 सालनि खां पोइ 29। जनवरी, फेबरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर ऐं दिसंबर। हाणे इहो उस्ताद असांखे उन्हनि शयुनि खे सवलो करे ॿुधाए थो, पंहिंजे शागिर्द खे हिकिड़ी आसान जेका उहा शइ करे ॾसे थो। हाणे सिंधी आउं हिते लिखां थो मूं छा लिखियो आहे, छा लिखियो आहे? हाणे 2 आवाज़ पिया अचनि। हिकिड़ा शागिर्द मुंहिंजी पिया चवनि ऐं हिकिड़ा शागिर्द मुंहिंजे पिया चवनि। हाणे इहा जेका शइ असां उहा क्लियर कीअं कयूं? हाणे असां वटि शयूं क्लियर थींदियूं आहिनि एराबुनि सां, ज़ेरूं ज़बरूं ॾियण सां। हाणे मुंहिंजी जेकर ज़ेर असां ॾेई छॾी त हाणे असां हिनखे मुंहिंजे न पढ़ंदासीं। हाणे क्लियर थी वियो त असां हुनखे हिकिड़ो ॼण त तालो लॻाए छॾियो, असां हुनखे मुंहिंजी पढ़ंदासीं। ऐं वरी जेकर असां उनजे हेठां खड़ी ज़ेर ॾिनी, खड़ी ज़ेर जो तसवर असां वटि हुजणु खपे त हाणे मुंहिंजे थी वियो, ऐं इनखे असां मुंहिंजी न पढ़ी सघंदासीं, छो त एराबूं जेके आहिनि उहे असांजे उन लफ़्ज़नि खे चिटो कनि थियूं। असां वटि तव्हां कुझु लफ़्ज़ अहिड़ा ॾिठा हूंदा जिन जे विच में वाओ ईंदो आहे। हाणे आउं लिखां थो जीअं शाम व सहर। हाणे ही जेको वाह आहे, हिन वाह खे हुरूफ़ उत्फ़ी, ही वाह हुरूफ़ उत्फ़ी आहे। हुरूफ़ उत्फ़ी, वाव उत्फ़ी जेको शामो
सहर, रंजो, अलम, अहिड़ा केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जेके उन वाह उतफ़ीअ सां, हुरूफ़ उतफ़ीअ सां असां वटि ठहनि था। हाणे कुझु असां वटि लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे हेठां ज़ेर हूंदी आहे। फ़र्ज़ु कयो बाग़े जन्नत। हाणे बाग़े जन्नत ग़ैन जे हेठां जेका ज़ेर आहे, इन ज़ेर खे ज़ेर इज़ाफ़त चइबो आहे। इलाही जॻहियुनि ते असां लिखियलु ॾिसंदा आहियूं ज़ेर इज़ाफ़त, इज़ाफ़ी ज़ेर। हाणे उहा जेका आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हू वाह जेको आहे शामो सहर त वाह ॻंढींदो आहे, ईअं हीअ जेका ज़ेर आहे इहा ये जो आवाज़ु ॾींदी आहे। बाग़े जन्नत माना जन्नत जो बाग़। हाणे इन खे बि पढ़ण वक़्तु असांखे इहा ख़बर हुजणु खपे इहा असांजी जेका ज़ेर आहे उहा कहिड़ी ज़ेर आहे। हाणे काफ़ी जॻहियुनि ते जेको नून ईंदो आहे उहो नून जंहिंखे असां गुनो चऊं, घुणो चऊं। हाणे उहो नून ईंदो आहे, फ़र्ज़ु कयो ज़मी, आसमां, ज़मी, आसमां। ही उर्दूअ में अक्सर करे थींदो आहे, पर असांजे इलाही शाइरीअ में अहिड़ा लफ़्ज़ तव्हांखे लिखियल माना मिलंदा जेके नून गुणे वारा माना आहिनि, पर असां वटि जेको आहे उहो नून चिटो हूंदो आहे। जीअं पाण सिंधीअ में ज़ोर ॾेई चवंदा आहियूं ज़मीन, आसमां न, त मक़सदु आहे त इहे माना बज़ाहिर ॾाढियूं नंढड़ियूं शयूं आहिनि, पर इहे इलाही माना जेके आहिनि उहे वॾियूं शयूं आहिनि। ऐं इन्हनि शयुनि ते असांजो जेको आहे उहो ध्यानु हुजणु खपे। हाणे उन खां अलावा असांजा शागिर्द जॾहिं तयारी कनि था त आउं उन्हनि खे हिकिड़ी सलाह इहा बि ॾींदुसि त तव्हांजे पहिरीं खां वठी जेके नज़्म आहिनि तव्हांखे उन शाइर जो नालो यादि हुजणु खपे। फ़र्ज़ु कयो सोना सोना संग, बनियुनि में सोना सोना संग, कंहिंजी पोती कंहिंजो चोलो, कंहिंजे पेट भरण जो लोलो, कंहिंजा आहिनि नंग, बनियुनि में सोना सोना संग। त असांखे जेकर लिखनि था त सोना सोना संग कंहिंजो गीत आहे, त असांखे लिखणु खपे त मीर मोहम्मद पीरज़ादे जो गीत आहे। या जेकर आहे त सुस्तीअ मां छा हड़ हासिल, कदम वधाए अॻिते हल, चंड ते पहुतो आहे इंसान, महिनत जो सभु आहे फल। त जेकर पुछनि था त कंहिंजो नज़्म आहे इमदाद हुसैनी, असांखे ईअं इहे जेके शाइरनि जा नाला बि यादि हुजणु खपनि। मां हिते हिकिड़ी नंढड़ी ॿी बि तव्हांखे सलाह ॾींदुसि, ऐं उहा सलाह इहा आहे त हाणे असां वटि फ़र्ज़ु कयो हिकिड़ो शेर आहे, गज़ल आहे या गीत आहे या आहे, त उन में 10-10 बंद आहिनि। असां हिकिड़ो हिकिड़ो बंद असांजो शागिर्द जेकर यादि करे त उनखे ॾाढो ॾुखियो लॻंदो। मूं वटि नाए जो किताबु आहे, इन में हिकिड़ो गज़ल आहे त दमको आहियूं या न आहियूं, ख्वाब आहे या ख़्याल, ही बुज़ुर्गियूं बादशाहियूं, ख्वाब आहे या ख़्याल। हाणे इन में 7-8 शेर आहिनि, पर जेकर असां यादि करे छॾियूं त ख्वाब आहे या ख़्याल रदीफ़ यादि कयूं, ऐं शाइर हाजी अहमद मल्ला, हिकिड़ो असां रदीफ़ यादि कयो नंढड़ो, ख्वाब आहे या ख़्याल। हाजी अहमद मल्ला असांखे 7-8 मक़सदु आहे त उहो शेरनि जो ॼण त उहो ख़बर पइजी वई भई ख्वाब आहे ख़्याल जेॾी महिल बि ईंदो असांजे ज़हन में अची वेंदो त भई हीउ जेको गज़ल आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे। उन खां अलावा
शाइरीअ जे हवाले सां, नसर ऐं नज़्म जे हवाले सां खोड़ सारियूं जेके आहिनि उहे सिन्फ़ूं आहिनि। यकीनन मां कोशिशि कंदुसि त तव्हांखे उन हिकु हिकु सिन्फ़ जे बारे में ॿुधायां। ऐं असां वटि ही नाए जो जेको किताबु आहे, इन में जेको पहिरियों शाइरु आहे उहो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे ऐं उन जा 5 हिते बेत मौजूदु आहिनि। पहिरियों जेको बेत आहे उहो आहे सा सिट्रन सारीन। सा सिट्र न सारीन अलफ जंहिंजे अॻ में नाहक निहारीन पना ॿिया पिरीअ लाइ। हाणे ही जेको बेत आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो, इहो 2 सिटुनि वारो बेत आहे। पर हिन ॿिन्ही माना सिटुनि में काफ़ियो जेको आहे उहो उन जे पहिरें पद में इस्तेमालु थियो आहे। ही उन जो पहिरियों पद आहे। जिते कामा अचे थी उहो हिकिड़ो पद आहे उन शेर जो। बेत सिंधी शाइरीअ जी असलोकी, आगाटी ऐं क्लासिकल सिन्फ़ आहे। बेत जी माना घर आहे। त हाणे हुन जे पहिरीं ॿिन्ही पहिरीं अध में काफ़ियो इस्तेमालु थिए थो। हिन क़िस्म जा जेके बेत हूंदा आहिनि, ॿिया बि खोड़ सारा अहिड़ा बेत आहिनि त जिनी नांद न बिज तिनी तुंहिंजो आसरो पोयो भारी सिज अवल ॾींहुं। उन्हनि खे असां इन बेत खे चवंदा आहियूं सोरठो या सोरठो बेत। हाणे सोरठो बेत जेको आहे इहो सिर्फ़ु 2 सिटुनि जो थींदो आहे, 2 सिटुनि खां वधीक न थींदो आहे। सोरठो बेत जेको आहे उनजो काफ़ियो ही थियो, ॿिन्ही पदनि में इस्तेमालु थियो। सारीन ऐं निहारीन इहो सिर्फ़ु 2 सिटुनि जो बेत थींदो आहे। 2 सिटुनि खां वधीक सोरठो बेत नाहे थींदो। ऐं बेत जेको आहे ऐं वाई उहा 11-13 मात्राउनि ते लिखिबी आहे। मात्राऊं मूं तव्हांखे पहिरीं क्लास में ॿुधायो त आवाज़ खे असीं मात्रा चवंदा आहियूं। हिकिड़ो नंढो आवाज़ु थींदो आहे, हिकिड़ो वॾो। जंहिं पद में काफ़ियो इस्तेमालु थींदो आहे उहो 11 मात्राउनि जो थींदो आहे। जेको आज़ादु पद हूंदो आहे उहो 13 मात्राउनि जो थींदो आहे ऐं वॾो पद थींदो आहे। पर हाणे हिते तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेकर असीं दोहे खे, हिन खे सोरठे खे उबतो कंदासीं त दोहो ठही पवंदो। हाणे फ़र्क़ु कयो कीअं त असीं पहिरीं रखूं था अलफ़ जंहिंजे अॻ में सा सिटन सारीन पना ॿिया पिरीअ लाइ नाहक निहारीन, त इहो दोहो थी पियो। दोहो दोहो सिंधी शाइरीअ जी हिकिड़ी सिन्फ़ आहे। बिस्तरो शेर आहे। मां तव्हांखे हिकिड़ो साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जो ॿियो दोहो थो ॿुधायां त आड़ूअ खे गल साण लॻाए राज़ चवे थी सल आऊं मुंहिंजी पियो आहियां कहिड़ो आड़ू कहिड़ो गल। ऐं दोहो जेको आहे उहो वरी 16 ऐं 11 मात्राउनि ते लिखियो वेंदो आहे। हाणे इहो थियो, ही थियो बेत जो हिकिड़ो पहिरियों क़िस्म। बेत जो ॿियो क़िस्म आहे त अखर पढ़ अलफ़ जो ॿिया वर्क सभु विसार अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। हाणे ही बिस्तरो बेत 2 सिटुनि खां शुरू थींदो आहे। फ़र्क़ु कयो इन जे हिकिड़ी सिट जे आख़िर में काफ़ियो आयो विसार ऐं ॿिए में आयो उजार। त हाणे ही बेत जेकर फ़र्ज़ु कयो 20 सिटुनि जो हुजे त 19 सिटुनि जे काफ़ियो आख़िर में ईंदो ऐं 20 सिट जे अध में ईंदो। जेतिरियूं बि सिटूं हूंदियूं उन्हनि जे पहिरियुनि सिटुनि आख़िरी सिट जे बसि अध में काफ़ियो ईंदो। इहो बेत 2 सिटुनि खां स्टार्ट थी सघे थो ऐं केतिरो बि हली सघे थो। हाणे टियों जेको बेत आहे उहो बेत मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। उहो आहे त पढ़ियो पढ़े जाए सभु किनी सूर जो मीम रखजा मन में अलफ़ तैं अॻियां चिता चोरे जाए इहा लात लतीफ़ चए। 63 बेत आहे। इन जे पहिरीं सिट जे अध में काफ़ियो आहे ऐं 3 सिट जे अध में काफ़ियो आहे। आख़िरी सिट जे आख़िर माना विची सिट जे आख़िर में काफ़ियो आहे। हाणे इहो बेत घटि में घटि 3 सिटुनि, इहो सिट 2 सिटुनि जो न थींदो आहे। इहो बेत 3 सिटुनि जो थींदो आहे ऐं 3 सिटुनि खां वठी जेकर केतिरो बि हुजे त उन जे पहिरीं ऐं आख़िरी सिट जे अध में काफ़ियो इस्तेमालु थींदो ऐं बाक़ी जेके सिटूं आहिनि उन्हनि जे इहो काफ़ियो पुठियां इस्तेमालु थींदो।
हाणे असां वटि सबक़ु जेको आहे हा उन जे लाइ हाणे बेत जेको आहे फ़र्ज़ु कयो उन जी हिकिड़ी सम्झाणी थींदी आहे, हिकिड़ो उन जो हवालो थींदो आहे। फ़र्ज़ु कयो हाणे हिन बेत जो तव्हां वटि हवालो अचे थो त सिधो थो ॾिबो त भई हीअ बेत जेको आहे उहो सिंधी लाज़मी 9 क्लास जे सभु किताब जे नज़्म वारे भाङे मां वरितलु आहे, जंहिंजो शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। हाणे कुझु असांजे साथियुनि खे इन जी तशरीह या सम्झाणी जंहिंखे पाण चऊं था उहा ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। फ़र्ज़ु कयो हिकिड़ो माण्हू 100 शेरनि जी सम्झाणी जे करे यादि करे, इहो त उन जे लाइ इलाही वॾो मसइलो आहे। ऐं चवां थो उन शइ खे असां सिखी छो न सघूं। सा सिट न सारी न लफ़्ज़नि जे अॻ में ना हक़ निहारीन पना ॿिया पिरीअ लाइ असीं इन नज़्म खे नसर में तब्दील कंदासीं, मटाईंदासीं त भई हू उहा सिट ई यादि कोन था कनि जंहिंजे अॻ में अलफ़ आहे, माना जंहिंजे अॻ में हुननि जे मुर्शिद जो नालो आहे, हुन जे महबूब जो नालो आहे, हुन जे पीर मुग़ां जो नालो आहे, ऐं या हुननि जो मक़सदु आहे पना ॿिया पिरीअ लाइ नाहक निहारीन। हू त हरू भरू ॿिए पासे वाझाए रहिया आहिनि ऐं का महिनत ई कोन पिया कनि। इहा मक़सदु इन जी सम्झाणी थी वञे थी। ऐं उनखां पोइ आउं तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ तव्हांजे तयारीअ जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त हिकिड़नि ॿारनि खे इहो हूंदो आहे, हिकिड़नि शागिर्दनि खे इहो हूंदो आहे त भई मां ॾाढी महिनत कयां थो ऐं मूंखां सुवाल त यादि थियनि ई नथा। हा उन जे लाइ ईअं आहे त मुंहिंजो जेको हिकिड़ो ख़्यालु आहे त घटि में घटि हिकिड़े सवाल खे तव्हां 7 भेरा यादि कयो। हाणे फ़र्ज़ु कयो कराची सिंध सूबे जे गादीअ जो हंधु आहे, 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 कराची सिंध सूबे जे गादीअ जो हंधु आहे। त आउं सम्झां थो त तव्हांखे यादि थी वञणु खपे। ॿी हिकिड़ी शइ हूंदी आहे त भई कुझु शागिर्द चवंदा आहिनि त भई मूंखे पहिरीं त मां यादि करे थो वञा पर उनखां पोइ मूंखे शयूं यादि रहनि नथियूं। ऐं सम्झां थो त जेकर तव्हां उहे यादि कयल शयूं पंहिंजे कंहिं साथीअ सां शेयर कंदव, उन सां ॿुधाईंदव, उन जे आॾो जे करे तव्हां बयानु कंदव त उहे तव्हां खां शयूं विसरंदियूं न, उहे तव्हांखे यादि थी वेंदियूं। हाणे कुझु जीअं असांजूं भेनरूं आहिनि, फ़र्क़ु कयो उहे चवनि त भई असां वटि त ॿुधण जे लाइ ॿियो कोई साथी आहे ई कोन। पोइ उनजो हिकिड़ो बहितरीनु हलु आहे त उहे यादि कयल शयूं तव्हां लिखी छॾियो ऐं लिखी छॾण सां बि उहे शयूं यादि थी वञनि थियूं। हाणे बेत जे हवाले सां त मूं तव्हांखे उन जा जेके क़िस्म आहिनि ऐं उनखे कीअं लिखणु खपे उहो ॿुधायो। हाणे वाई बि असांजी सिंध जी आगाटी असलोकी ऐं क्लासिकल हिकिड़ी सिंफ़ आहे जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वाई लिखी। असां वटि वाईअ जो जेको पहिरियों जंहिं शाइर जी शाइरी मिले पई उहा आहे इनात रिज़वी, उन जी वाई मिले थी। हाणे वाई जेका आहे मूं पहिरीं तव्हांखे जीअं ॿुधायो त ग़ज़ल जो असीं जेको मतला चवंदा आहियूं थल खे, उनजे बुनियादी 2 सिटुनि खे, पर वाईअ में ईअं न थींदो आहे। वाईअ जूं जेके पहिरियों 2 सिटूं हूंदियूं आहिनि उहे मुखड़ो सॾाईंदियूं आहिनि। हाणे आउं नमूने तौरु पंहिंजी हिकिड़ी वाईअ जूं सिटूं थो लिखां त मेहंदीअ रता हथ कीअं करियां मां कथ केॾो मुल्ह लहनि था। मेहंदीअ रता हथ कीअं करियां मां कथ केॾो मुल्ह लहनि था। हाणे हीअ जेके बुनियादी जेके 2 सिटूं आहिनि
इहे वाईअ में मुखड़ो सॾाईंदियूं। हीउ वाईअ जो मुखड़ो आहे, मुखड़ो मुंहं खे चइबो आहे। ऐं उन खां पोइ हीअ जेका सिट आहे उहा उन जी वराणी आहे। हाणे वराणीअ जो जेको भिचाव आहे उहो उन सां माना ज़रूरी हुजणु खपे। ऐं पोइ वरी हर बंद सां। हाणे उनजो हिकिड़ो बंदि आहे त जेॾी तोमूं जोड़िया जेकी जज़्बनि सथ केॾो मुल्ह लहनि था, ऐं गॾिजी तुंहिंजे सूंहं सां टिको दोहिरी नथ केॾो मुल्ह लहनि था, नासी कंगण चूड़ियूं ऐं ही तुंहिंजा हथ केॾो मुल्ह लहनि था। हाणे हिन में ऐं हिते जेका मूं जेका टेक्निक इस्तेमालु कई आहे त उहे ॿई जेके सिटूं आहिनि उहे बराबरि आहिनि। न त वाईअ में अक्सर करे ईअं थींदो आहे जेकर पहिरीं सिट 13 मात्राउनि जी आहे त ॿी सिट उहा 11 मात्राउनि जी हूंदी आहे। ही मात्रिक छंद वाई जेका आहे, वाई ऐं बेत, इवन गीत बि असांजो इहो मात्रिक छंद ते लिखियो वेंदो आहे, पर वाईअ खे इल्म अरूज़ ते बि लिखियो वियो आहे। असांजो शाइर आहे वसीम सुमरो, उन जी हिकिड़ी वाई आहे त ही अकनि में फुटियूं वांगणाई फुलियूं। हाणे उहा जेका उन जी वाई आहे उहा इल्म अरूज़ ते लिखियलु आहे। हाणे वाई ऐं बेत जे हवाले सां मूं कुझु शयूं तव्हांखे ॿुधायूं। हाणे आहे गीत। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, गीत साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जो जेको तव्हांजे निसाब में बि आहे, सोना सोना संग बनिन में सोना सोना संग। हाणे इहो जेको आहे इहो आहे गीत। हाणे गीत जेको आहे, गीत बि सिंधी शाइरीअ जी हिकिड़ी जेका आहे उहा पुराणी क्लासिकल असलोकी माना सिन्फ़ आहे। हाणे गीत जेको आहे उहो असुल में छा आहे त बाक़ी जेके शयूं आहिनि, हाणे जीअं वाईअ जो हिकिड़ो अधु फिक्स हुन जा फॉर्मेट आहिनि, भई उनजे मुखड़े में या हिकिड़ी सिट हूंदी या 2 सिटूं हूंदियूं, ऐं उनजी हिकिड़ी वराणी हूंदी, ऐं उनजे बाक़ी जेके बंद जेके उन जा आहिनि उन्हनि में बि हिकिड़ी सिट हूंदी, ॿी उन खां नंढी काफ़े वारी 2 सिटूं हूंदियूं, वरी वराणी हूंदी। पर हाणे गीत जेका असांजी सिन्फ़ आहे, कुझु असांजूं जेके सिन्फ़ूं आहिनि, गीत आहे, काफ़ी आहे, इहा लामहदूद आहे। लामहदूद आहे माना हर शाइर पंहिंजी मर्ज़ीअ सां उनजो असलूब उन जो ठाहे सघे थो। उन में 3 सिटूं बि अची सघनि थियूं, 4 बि अची सघनि थियूं, उनजे बंद में 5 बि अची सघनि थियूं, पर उहे 2.5 बि अची सघनि थियूं, 3.5 बि अची सघनि थियूं। हाणे गीत असांजी उहा शाइरीअ जी जेका सिन्फ़ आहे, गीत औरत जी तर्जुमान सिन्फ़ आहे। माना गीत में जेका उनजी बयानु कंदड़ हूंदी आहे, ईअं खणी सम्झो त उहा औरत हूंदी आहे, उनखे बयानु कंदड़ उहा हूंदी आहे, ऐं उनजो जेको महबूब हूंदो आहे उहो मर्द हूंदो आहे। हाणे इन हवाले सां हिकिड़ो गीत बि असांजो रेडियो ते हलंदो आहे त सॼो त सियारो मूं गंदीअ में गुज़ारियो, रलीअ जे रोला खे मारियो ॾे ढाटीअड़ा हेलो को वरी आहे। त हाणे उन में जेका उहा आहे उहा तर्जुमान माना उहा सॾींदड़ थिए थी, उनजी माना उनखे माना आशिक़ जो हिकिड़ो किरदारु अदा कंदड़ थिए थी। उन करे इहो इन करे आहे असां वटि हिन गीत में त अॻु में जेको असांजो समाज रहियो आहे उहो मादरी समाज रहियो आहे। हिन वक़्तु जेको असांजो समाज आहे उहो पिदरी समाज आहे, पीउ वारो समाज आहे। त अॻियो जेको असांजो समाज हुयो उहो मादरी समाज हुयो। उन करे असांजी जेका आहे उन में बयानु कंदड़ उहा आहे। उहो गीत जा मुख़्तलिफ़ जेके फॉर्मेट आहिनि, हाणे उहो गीत जेको आहे इन हिसाब सां लिखियो थो वञे। ऐं आउं वधीक अव्हांखे ॿुधायां असांजो नज़म जेको आहे, हाणे नज़म जेको आहे असांजो, हाणे नज़म में असां वटि 3 क़िस्मनि जा नज़म आहिनि। हिकिड़ो पाबंद नज़म आहे। पाबंद नज़म जेको आहे उहो वज़न में, बहर में, काफ़िए में, रदीफ़ में, माना उहो जेको आहे उहो हूंदो आहे। ऐं ॿियो हूंदो आहे असां वटि आज़ाद नज़म। ऐं टियों आहे असां वटि नज़म में वरी नसरी नज़म। हाणे पाबंद जेको नज़म आहे उहो त मक़सदु आहे त हीउ मूं वटि जेको नाए जो किताबु आहे उन में हिन में तव्हांजा कुझु जेके आहिनि उहे पाबंद नज़म आहिनि। फ़र्ज़ु कयो जीअं हिकिड़ो किशन चंद बेवस, किशन चंद बेवस जदीद सिंधी शाइरीअ जो बानी शाइर हुयो, जंहिं मक़सदु ते जदीद सिंधी शाइरीअ जो बुनियादु रखियो। उनजो हिकिड़ो नज़म आहे ग़रीबनि जी झूपड़ी। जा आहे
जाइदाद न विरसे वबाल खां, थींदी न देर बार जा गिरवीअ जे ख़्याल खां, उन्होंने जंहिंखे आहे को जोखे जंजाल खां, हल्की रहे थी हां ते सोली संभाल खां, जंहिंमें गुरूर ज़र न सरासर सघे घिड़ी, अला झुरे मशाल ग़रीबनि जी झूपड़ी। हाणे हीउ जेको आहे उहो पाबंद नज़्म आहे। पाबंद नज़्म में 2 सिटुनि वारो नज़्म बि थींदो आहे, 3 सिटुनि वारो नज़्म थींदो आहे, 4 सिटुनि वारो बि नज़्म थींदो आहे, 5 सिटुनि वारो, 6, 7, 8 सिटुनि वारो नज़्म थींदो आहे। उनजा वरी हिकिड़ा अलॻि अलॻि असांजा माना उनजा नाला आहिनि। हाणे आज़ाद नज़्म जेको आहे उहो नज़्म काफ़ी ऐं रदीफ़ जे हवाले सां काफ़ी हद ताईं माना उहो आज़ादु हूंदो आहे, पर उन में हिकिड़ो रिद्म हूंदो आहे, हिकिड़ो उन में फ़्लो हूंदो आहे, उन में हिकिड़ो तसलसल हूंदो आहे, ऐं उनखे असां आज़ादु नज़्म चवंदासीं। कॾहिं तफ़सीली तौर ते वरी उन जे हवाले सां तव्हांखे उहे शयूं ॿुधाए वठिबियूं। हाणे नसरी नज़्म जेको आहे उहो उन रिद्म खां बि आज़ादु हूंदो आहे, काफ़िए ऐं रदीफ़ खां बि आज़ादु हूंदो आहे, पर उन में जेको ख़्यालु जेको हूंदो आहे उहो माना इंतिहाई कमाल जो हूंदो आहे। हाणे मूंखे चंद्र केसवाणीअ जो हिकिड़ो नंढो नज़्म यादि अचे थो, हिकिड़ी सिट आहे, पर मां सम्झां थो त उहा सिट जेका आहे उनजी उहा ॾाढी सघारी आहे। उनजो नसरी नज़्म आहे त औरत तर्जुमो थी नथी सघे। हा, हीअ उनजो हिकिड़ो थाट आहे नसरी नज़्म जे हवाले सां। उनखां अलावा मक़सदु आहे त असांजा हीअ जेके सबक़ आहिनि, हाणे उनखे असीं जेकर उनखे मुख़्तसिर कंदासीं, उनजो किथे किथे तव्हां ठहंदो भई सबक़ जो ख़ुलासो लिखो, उहो साॻी ॻाल्हि जॾहिं असां उनखे मुख़्तसिर कंदासीं, उनजो इख़्तिसार कंदासीं, ऐं उनजो माना हिकिड़ो दिमाग़ जेको आहे, माख़ज़ जेको आहे, ख़ाज जेको आहे, उहो असीं जेकर लिखंदासीं, उनजो रूह जेकर लिखंदासीं, उहो उनजो तत्व थी वञे थो, उहो उनजो इख़्तिसार थी वञे थो, उहो उनजो ख़ुलासो थी वञे थो। हाणे इलाही सारियूं ॿियूं जेके शयूं आहिनि तव्हांजे ज़हन में हूंदो, नसर ऐं नज़्म जे हवाले सां हिकिड़ा ख़्याल हूंदा तव्हांजे ज़हन में त भई सफ़रनामो छा आहे, कहाणी छा आहे, किसो छा आहे, आतम कहाणी छा आहे, ड्रामो छा आहे, त उन्हनि ते यकीननि पाण उन हवाले सां ॻाल्हाईंदा रहंदासीं। तव्हांजे ज़हन में तमामु वधीक सिंधीअ जे हवाले सां तव्हांखे कहिड़ी कहिड़ी शइ ॾुखियाई थिए थी। ॿियो त सिंधीअ खे पढ़ण जे हवाले सां तव्हां वटि हिकिड़ी नंढड़ी पेंसिल जेका आहे, ऐं सम्झां थो त मुंहिंजे खीसे में हर वक़्तु हिकिड़ी नंढड़ी पेंसिल जेका आहे उहा मौजूदु हूंदी आहे, त उन्हनि शयुनि खे जल्दी ऐं जिते बि को लफ़्ज़ सम्झ में न ईंदो आहे अंडरलाइन करे वठंदो आहियां। तव्हां शयुनि खे अंडरलाइन करे वठो। तव्हांखे कंहिं लफ़्ज़ जी माना जेकर सम्झ में नथी अचे उहा तव्हां पुछी सघो था। तव्हांखे को सवाल जेकर किथे तव्हांखे का दुश्वारी थिए थी कंहिं सवाल जे हवाले सां, उहा तव्हां पुछी सघो था। बाक़ी मूं जॾहिं तव्हांजे लाइ जेको किताबु जेको तयारु कयो वियो आहे, इलाही शागिर्दनि वटि मूं जेको ॾिठो आहे, उन्हनि में तजनीस जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे हवाले सां उन में हिकिड़ा सुवाल आहिनि, ग्रामर जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा सुवाल आहिनि, इवन सनअतुनि जे हवाले सां, छो त असांजो मक़सदु 50 खनि शाइरी जूं जेके आहिनि उहे सनअतूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां तव्हां वटि सुवाल आहिनि। त जीअं जीअं तव्हांजा उहे सुवाल ईंदा उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। हाणे अॼु जेके मुख़्तसिर आउं कोशिशि कंदो आहियां त हिकिड़े नंढड़े पीरियड में इलाही खोड़ सारियूं शयूं टुकड़नि टुकड़नि जे सूरत में तव्हां ताईं पहुचाए वठां। हाणे जेकर तव्हांजे ज़हन में को सुवालु आहे त तव्हां मूंखां पुछी सघो था। कंहिं बि शागिर्द वटि जेकर को सिंधीअ जे हवाले सां तव्हांखे किथे का जेका दुश्वारी थिए थी तव्हां शेयर करे सघो था। बाबा हाणे नज़्म जी लफ़्ज़ी नज़्म उहो हिकिड़ो शेर आहे जेको तव्हांजे रिद्म में अचे, ठीकु आहे, जंहिंमें लय हुजे, तरन्नुम हुजे, काफ़ियो हुजे, रदीफ़ हुजे। बाक़ी नज़्म जी लफ़्ज़ी माना पाण लुग़त मां ॾिसी वठंदासीं। जी, असल में अदा छा आहे त शाइरीअ जूं जेके कुल सिन्फ़ूं आहिनि उहे लातइदाद सिन्फ़ूं आहिनि, ठीकु आहे, उहे तमामु घणियूं सिन्फ़ूं आहिनि। हाणे असां वटि हिकिड़ियूं शयूं हिकिड़ियूं मुरविज सिन्फ़ूं आहिनि। हाणे फ़र्ज़ु कयो आउं हिकिड़ो शाइर आहियां, आउं जेकर चाहियां आउं हिकिड़ी सिन्फ़ अॼु बि हिकिड़ी तख़लीक़ करे सघां थो। असां वटि इलाही वेझड़ाईअ में माना न आहियूं ऐं उहे शयूं असां वटि मौजूदु हुयूं, पर असां वटि आम तौर ते माना जेके शाइरीअ जूं जेके सिन्फ़ूं हलनि पियूं
उहे माना गज़ल आहे, काफ़ी आहे, वाई आहे, बेत आहे, गीत आहे, कुझु शयूं जेके आहिनि, कुझु सिन्फ़ूं जेके आहिनि, मूं जीअं तव्हांखे ॿुधायूं त असांजूं असलोकी जॾहिं असां चऊं था त माना उहा असांजी असुलु आहे, उहा सिन्फ़ असांजे धरतीअ जी आहे। जेकर गज़ल आहे त गज़ल असांजी सिन्फ़ न आहे, ॿाहिरां खां असां वटि उहो अरबुस्तान में कसीदो हुयो, उन खां पोइ फ़ारसी शाइरी में आयो उनजे, ईअं असां वटि त खोड़ सारियूं सिन्फ़ूं आहिनि। ऐं पर तव्हांखे फ़िलहालु हाणे मां हिकिड़ी शइ तव्हां सां ॿी बि आहे शेयर कंदो हलां त इल्मु जेको आहे उहो ॿिनि हवालनि सां आहे। इल्मु ॾाढो लामहदूद आहे, पर हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि त शागिर्दनि ताईं हिकिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि इम्तिहान जे लाइ। हाणे तव्हांखे शयूं उहे यादि करणु खपनि जेके जल्दी तव्हांजे इम्तिहान में तव्हांखे कमु अचनि। इल्मु हाणे वसी आहे ॾाढो, असीं जेकर उन ते ॻाल्हाईंदासीं त आउं सम्झां थो त डिघो थी वेंदो। हाणे हिते तव्हांजे हिन सुवाल खां पोइ मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में अचे पई, उहा इहा आहे त हाणे फ़र्ज़ु कयो शोभान आहे मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, हाणे मूंखे उन ते जेकर लिखिणो आहे त काई माना घणे सोचण जी ज़रूरत कोन्हे, हल्को कदु अथसि, अहिड़ी ॾाढ़ी अथसि, अहिड़ो वार अथसि, हीअ स्टाइल अथसि, हीअ हुनजा पार पता आहिनि, बसि इनखे असां तख़लीक़ियत चवंदा आहियूं। पर फ़र्ज़ु कयो त असांखे यादि छा करिणो आहे, असांखे यादि फिगर करणी आहे। यादि तव्हांखे फिगर करणी आहे, को सन आहे, कंहिंजे ॼमण जी तारीख़ आहे, कंहिंजे मरण जी तारीख़ आहे, का ड्रेग वेकर एराज़ी आहे कंहिं मुल्क जी, फिगर खे हमेशह यादि कबो आहे। ऐं ॿियो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त असांजा शागिर्द जेके आहिनि, असांजा जेके साथी आहिनि, उहे उनजा जेके ऑप्शन बाक़ी जेके आहिनि उहे यादि न कनि। फ़र्ज़ु कयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आख़िरी मस्कन भिटशा आहे, असांखे भिटशा ई यादि करणु खपे, पोइ बाक़ी जेके ईंदा त असांजे ज़हन में हूंदो त उहो भिटशा। भई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई किथे जा हुयो, कुझु किताब हाल हवेली था लिखनि, कुझु भैंपुर था लिखनि, असांखे उहा शइ यादि करणु खपे। जॾहिं तव्हां उहा यादि कंदा त तव्हांखे का घणी दुश्वारी कान थींदी। उन हवाले सां अञा जेकर कंहिं साथीअ वटि को सुवालु आहे त नज़म बाबा पाण खे ॾिसणो पवंदो त कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। जी जी बाबा, हा लोकगीत असांजो ॾिसो, गीत मूं तव्हांखे ॿुधायो त असांजी हिकिड़ी जदीद सिंधी शाइरीअ जो जेको आहे लोकगीत तव्हांजे लोक जी शाइरी आहे, माना ख़ासि तौर ते उहा जेका औरतुनि जी शाइरी जंहिंखे असां लाॾो बि चऊं था, असां सहरो बि चऊं था, असां गीच बि चऊं था, उहो असांजो लोकगीत आहे। छा बाबा? कलंदर माना पंहिंजे मस्तीअ जी तबियत वारो माण्हू। जी